जारी रहंदी आज़ाद करायो आज़ाद करायो आज़ाद करायो आज़ादी 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 जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी आज़ाद करायो आज़ाद करायो आज़ाद करायो बहाल करो बहाल करो बहाल करो चेहरा तब्दील अधिकार साफ नाहे छो भला करबला 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 जी साईं अॼु धरणे खे 9 ॾींहं आहे 9 ॾींहं धरणे खे असांजे दोस्त नसरुल्ला धरणो हिते लॻायो आहे 9 ॾींहं असांखे कोई हिन महिल ताईं रिज़ल्ट न मिलियो आहे कोई 0% रिज़ल्ट आहे असांजो छोकिरो ऐं ॿिया मुर्बी सभई जेके नी हिन महिल ताईं कोई कारकर्दगी कोन्हे SP साहिब जी हिन महिल ताईं ऋतिक कुमार आज़ाद न थियो आहे असांखे 9 ॾींहं थियो आहे हिते वेठे 1 महीनो 12 ॾींहं थी विया आहिनि ऋतिक कुमार खे उनखे बाज़ाब न करायो वियो आहे असांजे शहर में एहतिजाज विया नी जेको असां सां ज़ुल्म थिया नी सॼा हर क़िस्म जो ज़ुल्म न राति जो घुमी सघूं था न ॾींहं जो घुमी सघूं था कोई इंतज़ामिया में हाल कोन्हे इंतज़ामिया विकिणजी वई अलाए छा थी वियो आहे इंतज़ामिया सुम्ही पई आहे SP साहिबु जागे ई कोन थो असांजो मुखी साहिबु जेको एहतिजाज कराए कराए थकी पियो कुझु बि न थियो रोज़ जो राति जो फेरिंग आहे रोज़ गाॾियुनि ते हमला नी रोड रस्ता सभई जेके नी नाकारा थी विया आहिनि सभई माण्हू घुमी नथो सघे ॿारनि बचनि सां मजबूरी नथो वञी सघे काॾे कंहिंखे मजबूरी अची वञे उहो ई नथो ऋतिक कुमार खे ऋतिक कुमार खे आज़ाद करायो ऋतिक कुमार खे आज़ाद करायो ऋतिक कुमार खे आज़ाद करायो असांजो दोस्त 9 ॾींहं खां पोइ ॾींहुं राति बरसाति में बि सॼी राति हिते सुम्हिया नी कोई चूं कोन्हे उथी हिन महिल ताईं कोई जाॻियो कोन्हे चूंडियल नुमाइंदो ई कोई न जाॻियो आहे वोटनि जे टाइम ते सभई हुया हाणे असांजे कोई कोन्हे असां वेठा आहियूं सभई छा कयूं मजबूरी नी सॼी संगत वेठी आहे सॼा दीवान बिरादरी असांजा मुफ्ती साहिबान कामरेड कपूराम सॼी संगत मुतालबो तव्हांजो हाणे छा असांजो मुतालबो आहे सभई जेके नी मुर्बी आज़ादु कया वञनि ऋतिक कुमार खे आज़ादु कयो वञे SP साहिब खे हथ जोड़े गुज़ारिश कयूं था असांजे छोकिरे खे आज़ादु कराए ॾियो उनजा माउ पीउ वॾा परेशान आहिनि खाइण पीअण कोई ज़ोर हथिका थी विया आहिनि हर शइ में न खाइनि था न पीअनि था रोई रोई ज़ारो ज़ार रोइनि था पिया छा कयूं मजबूर असां हिते अकेले ऋतिक कुमार खे ऋतिक कुमार खे आज़ाद करायो जी साईं छा चवणु आहे मां हिकिड़ो शेर मूंखे यादि अचे थो जी सरजस्त सूर समाणस्त सुख विया इहे ॿई पूर मूं निमाणी नसीब थिया असांखे उहो पुराणो दौरु यादि अचे थो हिकिड़ो 1992 93 94 वारो जॾहिं धाड़ेल राज हूंदो ईअं अॼु हिन जे लाइ ॿुधोसीं अगवा थी वियो कल्ह हुनजे घर धाड़ो लॻो हुनखे फटी करे विया फलाणी जॻह ते हमिलो थियो इहे असां माहौल 94 95 96 में ॾिठोसीं उन दौरान असांजी सिंधी जेका कम्यूनिटी आहे दीवान हिंदू कम्यूनिटी आहे लॾपणाल बि कोड़ थी ऐं उनखां पोइ वरी कुझु माहौल सिस्टम थियो जेको आहे उहो कुझु ईअं अमन थियो ठापुर थी ऐं सिलसिलो हलंदो आयो हाणे वरी उहो साॻियो सिलसिलो शुरू आहे असांजो जेको उत्तर सिंध जेको सॾिजे थो 3 डिस्ट्रिक्ट असांजा जेके आहिनि असांजो घोटकी डिस्ट्रिक्ट हुजे कंदकोट कशमोर हुजे शिकारपुर डिस्ट्रिक्ट हुजे इन्हनि खे असांजो जेको मक़सदु आहे त अमुन खपे असां चाहियूं था अमुन हुजे इन्हनि खे असांजे जेको हुकुमराननि आहे जेको असांजो जेके असांजा जेके ईअं सम्झो त कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उन्हनि जी नाअहली छा कयो आहे त असांजे इन उत्तर जेको सिंध आहे उनखे उहो हिकिड़ो क़िस्म जो उत्तर वज़ीरिस्तान ठाहे छॾियो आहे वाना वज़ीरिस्तान वारो असांजो हिते ॾेख अचे पियो ऐं असां तकलीफ़ में आहियूं जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ हूंदी आहे त को रड़ियूं कंदो आहे कुकू कंदो आहे ईअं कंहिंखे को घर वधारो कोन्हे घरो छॾे असां 10 ॾींहं हिते वेठा आहियूं अची हीउ धरणो हले पियो सियासी समाजी धुरियूं अचनि पियूं मुख़्तलिफ़ मकतब फ़िकिर जा माण्हू अचनि पिया त असां छाजे लाइ हिते वेठा आहियूं बाबा
असांखे अमुन खपे असांजो जेको अमुन बहाल कयो असां सुबुह जो निकिरूं था बि अलाह अलाह करे निकिरूं था ॿारनि खे बि ख़ौफ़ आहे या इलाही ख़ैर असांजा मर्द ॿार विया नी असांजा ॿार पढ़ण विया नी उहे ख़ैर सां स्कूल खां मोटींदा हलाईंदा असांजा मर्द ख़ैर सां शाम जो घर ईंदा हलाईंदा इहो हालत आहे इहा जेका पोज़ीशन आहे आए ॾींहुं ॾिसूं था बाबा मसइलो थिए थो टियों ॾींहुं बि जेको सरहद वारो वाक़ियो थियो रोड ते फायरिंग थी जेको रॉकेट लॉन्चर हलिया नी इहे चीज़ूं जेके आहिनि असांखे इंतिहाई जेके आहिनि उहे दुख ॾियनि थियूं तकलीफ़ ॾियनि थियूं असांखे उन जो हिकिड़ो अरमान आहे असांजो छोकिरो ऋतिक कुमार वियल आहे उन जो बि असांजो काज़ आहे उन जी फैमिली जी तव्हां हालत ॾिसो उनजे पीउ जी कंडीशन ॾिसो मदर खे ॾिसो उहे अलाह अलाह सॼो ॾींहुं कनि था मंदर में किरिया पिया नी उन जेके पोज़ीशन आहे उहा तमामु सीरियस आहे मदर जी ही हालतूं आहिनि जंहिं असांखे हिते मजबूर कयो आहे ही 10 ॾींहं आहे धरणो असांजो हले पियो पर जेको कानून लागू कंदड़ इदारा नी उन्हनि जो माइंड सेट इहो आहे त बाबा ही धरणो कंहिं तरीक़े सां ख़तमु थिए टियों चौथों ॾींहुं बि असांखे इहा रिपोर्ट मिली त बाबा तव्हांजो जेको ऋतिक कुमार आहे बाज़ाब थी वियो आहे तव्हां धरणो ख़तमु कयो बाबा ऋतिक कुमार घोटकी पहुची वियो आहे डीआईजी साहिबु अचे थो प्रेस कॉन्फ्रेंस कंदो बाबा ही असांखे लॉलीपॉप छो था ॾियो तव्हां जेकॾहिं असांजो अमुक बि बाज़ियाब कराए ॾींदो त असांखे भला कहिड़ो आहे असांखे घोटकी में अमुन बहाल कराए ॾियो असांखे धरणो ख़तमु कंदे कहिड़ी देरि लॻंदी बाबा तव्हां असांजी का ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन हो आए ॾींहुं चवंदो एक दिन छोड़ो 2 दिन छोड़ो एक दिन छोड़ो 2 दिन छोड़ो क्या ड्रामा लगाया हुआ है भाई या तो सीधी बात करो हमसे नहीं होता भाई आप खुद जाओ हथियार उठाओ खुद जंगल में उतरो जंगल का राज है यहाँ पे असां मजबूर आहियूं असां हिते वेठा आहियूं महिरबानी कयो जेतिरो थी सघे असांजी वाहौर कयो असांजे घोटकी में अमुन जेको आहे बहाल करायो तेसीं ताईं असां उन थी धरणो जारी रहो जी असां पहिरियां त भाउ नसरुल्ला खे गॾाणी खे जस पेश कयां थो जंहिं हिन मामले खे जेको आहे त माना हाईलाइट कयो ऐं पंहिंजो अकेले सिर अची करे हिते जेको आहे त दोस्तनि खे कठो करे वेठो आहे जी ॻाल्हि इहा आहे त दुनिया में कहिड़ो मैसेज वञे थो पियो तव्हांजो जेके तव्हां चओ था असां एटमी रियासत आहियूं असां जेको आहे त यूरोप अफ्रीका मुख़्तलिफ़ मुल्कनि मां दुनिया जनि मां जेको माण्हुनि खे जेको आहे त ॻोल्हे करे जवाबदारनि खे जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे खणी अचो था पंहिंजे मुल्क में ही 20 किलोमीटर बि कोन हूंदो मां सम्झां थो जिते ऋतिक अगवा थियल आहे उन्हनि वटि वेठो आहे ही 15-20 किलोमीटर ते कोन हूंदा हितां जूं एजेंसियूं हितां जो एसपी हितां जो डीसी हितां जो गोतार चूंडियल नुमाइंदा जेके वोट वठण महिल त ऋतिक कुमार जे दर ताईं बि आया हूंदा उन खां अलावा जेके ॿिया मग़वी आहिनि उन्हनि जे दरनि ताईं बि आया हूंदा अॼु हू किथे आहिनि अॼु जेको आहे त जेके दावेदार आहिनि वॾियूं दावाऊं कंदा आहिनि त असां घोटकी जा मालिक आहियूं असां घोटकी जा जेको आहे मुहाफ़िज़ आहियूं अॼु हू किथे आहिनि सिधी सही ॻाल्हि आहे त ही हथ वठी करे घोटकी ज़िलो जेको सनअती इदारनि सां मालामाल आहे उन में बदमनी पखेड़ी वई आहे त जीअं सिंधी माण्हू जो तवजो जेको आहे त हिन पासे हुजे ऐं असां हिन धरती खे ॿिन्हिनि हथनि सां लुटियूं चूंडियल नुमाइंदा तव्हां घटि में घटि FFC एंग्रो जहिड़नि इदारनि में नौजवाननि खे घोटकी जन खे रोज़गार त नथा वठी ॾियो पर जो घोटकी जा जेके नौजवान ढालियलनि वटि जरगमाल आहिनि उहे बि तव्हां नथा बाज़ियाब कराए सघो छा तव्हां खां गुजा आहिनि हितां जो लुंडा मारा पिताफिया जेके बि आहिनि सरदार बोतार जेके आहिनि या SP DC उन्हनि खे ख़बर न आहे त ऋतिक कुमार कंहिं वटि आहे जागीराणी परे वेठो आहे शर परे वेठो आहे या जेको आहे केर बि आहे ॿियो दाड़ियल परे वेठो आहे हिननि खे सभु ख़बर आहे सिर्फ़ु ही असांखे जेको आहे त माना इहो तव्हां जेकी कम्यूनिटी आहियो उहो माना जेको आहे त हिकिड़ा इंसान न आहियो हीअ असांखे इहो बावर कराइनि था त तव्हां इंसान न आहियो जॾहिं त ॿियनि मुल्कनि में दुनिया जा जेके मुल्क आहिनि उन्हनि में जानवर सां बि इंसाफ़ थींदो आहे हिते जेको आहे त इंसाननि जी हालत इहा आहे त ॾींहं जो 2 पहरनि खां पोइ असां घर खां नथा निकिरी सघूं जेको बि निकिरे थो उहो खंबियो वञे थो पियो आख़िर में मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु हिंदू बिरादरी सां मुखातिब थींदुसि जेकी असांजी दीवान बिरादरी जेकी असांजी असुलोकी रहवासी आहे असुलोकी मालिक आहे हिननि धरती जा यार जॾहिं बि तव्हांजो मज़हबनि मामलनि ते को इशू थिए थो पियो तव्हांजे नियाणियुनि सां थिए थो पियो या तव्हांजो नौजवान थिए थो पियो तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं पूरे घोटकी ज़िले जो जेको आहे कारोबार बंदि करे ॾेखारियो त हिननि खे ख़बर पइजी वेंदी त कीअं असां नाजाइज़ी कयूं था असां जेको आहे त असुलोकी रहवासियुनि सां छो थींदी चवनि था पिया तव्हां साईं धरणो ख़तमु कयो नसरुल्ला खे चवनि था या जेके दीवान दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे चवनि था धरणो ख़तमु कयो यार तव्हां अमुन करायो धरणे हणण जी ज़रूरत कंहिंखे छो पवंदी तव्हां जेकॾहिं घोटकी जो जेको आहे त अमुन बहाल करायो घोटकी में अमुन हुजे त छो धरणे हणण जी ज़रूरत पवे छो ही 50 माण्हू असीं वेठा आहियूं जेको आहे त हिन जे लाइ छा जेको आहे त अॼु जो नौजवान अॼु जो जेको आहे त वापारी उहो रोड ते वेही करे पंहिंजे माण्हुनि जी बाज़ियाबी जे लाइ वेही धरणा हाणे हू पंहिंजो कमु न करे सो असां इहो सम्झूं था त हीउ हथु वठी कयो वञे थो आख़िर में इहो ई चवंदासीं हितां जी जेको आहे त हीउ साम्हूं वेठो आहे SP जेकॾहिं हुनखे कन आहिनि अखियूं आहिनि ॾिसे थो ॿुधे थो त बराए महिरबानी तव्हांजे मथां ज़िम्मेवारी आहे 24 लख माण्हुनि जा जेके आबादी आहे उन जा तव्हां मुहाफ़िज़ आहियो
तव्हांजी ज़िम्मेवारी आहे, तव्हां उन्हनि जे घरनि जा मुआफ़िज़ आहियो, उन खां पोइ उन्हनि जी जेका माल मिल्कियत जा मुआफ़िज़ आहियो, तव्हां उन्हनि जी माल मिल्कियत जी त हिफ़ाज़त करे सघिया, पर जेके माण्हू मग़वी आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो ऐं जेको आहे त उन खां पोइ भली जेको आहे त तव्हां धरणो ख़तम बि कराए सघो था। ऐं केरु हणंदो बि कोन, नसरुल्लाह खे को शौक़ु कोन्हे को धरणे हणण जो, हिते वेहण जो, सियासत चमकाइण जो, बिल्कुलु नाजाइज़ी आहे। इन जे करे धरणो आहे ऐं जेतिरे ताईं सभु घोटकी जा बाज़ियाबी मग़वी बाज़ियाब नथा थियनि ऐं हीउ धरणो जारी रहंदो। इन खां अलावा प्रिया कुमारी वीचारी जो कहिड़ो गुनाह हुआ, उनखे छो जेको आहे अगवा कयो वियो आहे? माना जेको आहे त हीअ हालत आहे, कंहिंजा बच्चा जेको आहे महफ़ूज़ न आहिनि, हीअ रियासत आहे। महिरबानी। शाद भाई तव्हांखो हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे त अॼु लगातार 9 ॾींहं आहे धरणो जारी आहे ऐं असांखे डेली हिको ॿिए ॾींहुं लॉलीपॉप ॾिनो थो वञे त बाबा अॼु ई दोस्त बाज़ियाब थींदो, जेको आहे घोटकी जा मुगी जेके बि आहिनि बाज़ियाब थींदा। अगरि जे हिननि को कमु इहो नथो थिए त छा असां निकिरूं हथियार खणी ऐं असांखे जेको आहे मोकिलिजनि त असां कचे में लही पऊं? इन हवाले सां तव्हांजो छा जेको आहे नज़रियो आहे? बटन नेलोमर जो हिकिड़ो पोइम आहे जी जंहिंजी सिंधी में तर्जुमो आहे त उहे कम्यूनिस्टनि खे मारणु आया ऐं ख़ामोश हुयुसि, छाकाणि त मां कम्यूनिस्ट न हुयुसि। हू क़ौम परस्तनि खे मारणु आया ऐं ख़ामोश हुयुसि, छाकाणि त क़ौम परस्त न हुयुसि। हू मज़ूर यूनियन जे अॻुवाननि खे मारणु आया ऐं ख़ामोश हुयुसि, छो त मज़ूर न हुयुसि। ऐं हू जॾहिं मूंखे मारणु आया त तेसि ताईं को ज़िंदा कोन हुयो जेको मुंहिंजे लाइ ॻाल्हाए। ऐं असां वटि जेके ही ख़ासि तौर ते सिंध जा हालात आहिनि ऐं उनजी रद्दमल में जेको अवाम जो ऐं नौजवान दोस्तनि जो जेको जवाबी अमल आहे, उहो इन सतह ताईं इंतज़ार में आहे त जेॾहिं आउं अकेलो रहिजी वञा ऐं पोइ मुंहिंजे लाइ को ॻाल्हाइण वारो कोन हुजे। इंतज़ारु कयो उन ॾींहं जो जॾहिं तव्हां ॻाल्हाइण वारा अकेला रहिजी वेंदो ऐं तव्हांजे पुठियां को बि ॻाल्हाइण वारो न हूंदो। पर उन खां पहिरियां हीअ जेका असांजी साम्राजी धुरियूं जीअं आलमी सतह ते असांजी साम्राज आहे, उन खां पोइ असां वटि इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, उन खां पोइ असां वटि जागीरदारी निज़ाम आहे ऐं हींअर हीअ जेका पाकिस्तानी रियासत जी कड़ी आहे, रियासत खे बचाइण जे लाइ धाड़ियल इंडस्ट्री या अगवा इंडस्ट्री, हीअ बि हिकिड़ी रियासत जी लॻायल प्लांटेड इंडस्ट्री आहे। उन इंडस्ट्री में असीं कंहिं कचे जे अनपढ़ियल जाहिल माण्हू खे ज़िम्मेवार, उन्हनि माण्हुनि खे गन केरु थो पहुचाए, लांचर केरु थो पहुचाए, उन्हनि माण्हुनि खे ट्रेनिंग्स केरु थो ॾियारे, उन्हनि माण्हुनि खे सहूलियतूं केरु थो मुहैया करे, जेके रोड ते अची करे माण्हुनि खे अगवा शइ जो हिसो था सम्झूं। त जेके सिंध सदियुनि खां असांजी ज़िंदा आहे ऐं मालामाल आहे, इहो अॼु खां न बल्कि हज़ारनि सालनि खां वठी असांजी सिंधी माण्हू ऐं सिंधी सभ्यता ते मुख़्तलिफ़ हमला ऐं काऊं थींदियूं थियूं रहनि, मुख़्तलिफ़ साज़िशुनि तहत, कॾहिं मज़हबनि जे नाले ते, कॾहिं जेको आहे वसीलनि जे नाले ते, ऐं कॾहिं वरी असां वटि दरगाहुनि जे नाले ते मुख़्तलिफ़ जेके जज़्बाती इमोशनल ब्लैकमेलिंग आहे, उन्हनि जे थ्रू असांजे माण्हुनि ते हमेशह हमला थिया आहिनि। ऐं हींअर बि हिन जे पुठियां जेको असीं ही अगवाकारी इंडस्ट्री प्लांटेड आहे कचे में, उन्हनि जे पुठियां जेको असली सबबु आहे उहो आहे सिंध जी धरती जेका मालामाल धरती आहे। हुननि फैक्ट्रीज़ त लॻायूं आहिनि, FFC हुजे, एंग्रो हुजे, OGDC हुजे, या ॿियूं जेके फैक्ट्रीज़ आहिनि उन्हनि मालिकनि लॻाए छॾियूं आहिनि। पर हींअर जेका ज़मीन ख़ाली पई आहे, ख़ासि तौर ते जेके ॿेलनि वारियूं ज़मीन आहिनि, जेके एग्रीकल्चरल ज़मीनूं आहिनि, उन्हनि ते कब्ज़ो करण जे लाइ, छो त अॻु में पहिरियां तव्हां ॿुधंदा हूंदो जीअं टिंगरात सरहद में हिकिड़ो हमिलो थियो दाड़ेलनि जो, त उते नालो ॾिनो वियो त कर्नल मोड़ वटि। हाणे कर्नल केरु हुयो उहो तव्हां पाण सम्झो, कर्नल जो कहिड़ो वास्तो हुयो जेको असांजी ज़मीन हिते अची करे करे आहे ऐं हुते वरी हुनजो नालो कर्नल रखियो वियो। अहिड़े अंदाज़ सां जेको कचे जूं ज़मीनूं आहिनि या उबाड़े वारे पासे तव्हां वञो त चए जनरल टिक्का ख़ान जो प्लाट आहे, हिन तरफ़ तव्हां अचो चए टीका ख़ान जो प्लाट आहे, उहो केरु हुया? हाणे जॾहिं उहे इनामात ऐं तमग़ात ख़तमु थी विया आहिनि, उन्हनि जी सिंधी अवाम बाशुर अवाम रजिस्ट कयो आहे, त हाणे उन सिंधी अवाम खे हिन साज़िश तहत पाण में उन्हनि जे अंदरि विड़ाए ऐं माज़ूर बणाए ज़मीननि ते कब्ज़े करण जे लाइ इहा हिकमत अमली आहे। असीं पूरी सिंधी अवाम खे अॼु इन रैली जी ऐं इन ख़ासि तौर ते एहतजाज जे तवसत सां गुज़ारिश था करियूं त तव्हां अहिड़े क़िस्म जी साज़िशुनि में इस्तेमालु न थियो
हू ॿारियां आहिनि तव्हांखे इस्तेमालु करे, जीअं सुल्तू शहर जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। सुल्तू शहर खे इस्तेमालु करे जॾहिं हुननि जो कमु निकिरी वियो त हुन खे मारे करे हलिया विया। साॻे तरीक़े सां जेको हींअर परवेज़ जागीराणी जे नाले सां मशहूरु आहे, उनखे बि गुज़ारिश आहे त तोखे बि सुभाणे जॾहिं हीअ माण्हू तोमां कमु कढंदा ऐं तूं बि किथे असांखे लाश थी मिलंदे। इन जे लाइ बहितर इहो आहे त सिंधी माण्हू, हीअ तुंहिंजी सिंध घर आहे ऐं उन घर जो माण्हू फ़र्द तुंहिंजो भाती आहे ऐं उहे फ़र्द ई सुभाणे तोखे दफ़नाईंदा, उहे फ़र्द ई तोखे सुभाणे पंहिंजो कंदा। उन्हनि खां पंहिंजा फसण जे लाइ जेके तव्हां हरकतूं इस्तेमालु पिया करियो, यकीनन इहा तारीख़ तव्हांखे माफ़ु कोन कंदी। ऐं हीउ सॼो कुझु जेको करायो पियो वञे उन में हिन वक़्तु जेको असां वटि ख़ासि तौर ते सिदारती उहिदे लाइ असांजे लाइ नामज़द थियो आहे सदर आसिफ़ ज़रदारी, ऐं जेके सिंध हुकूमत खे हुकूमत मिली आहे उन में ख़ासि तौर ते शर्त रखियल आहिनि त असां अवाम जे अंदरि वञी करे अहिड़े क़िस्म जूं हरकतूं करे उते पोइ जेके ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि उन्हनि ते असीं कब्ज़ो कंदासीं ऐं सिंधी अवाम जो जेको अमुन आहे उहो तबाह कंदासीं। असीं घुर था करियूं त जेकी न की सिर्फ़ु ऋतिक कुमार बल्कि सिंध जे अंदरि जेके बि मज़लूम अगवा थियल आहिनि उन्हनि सभिनी खे जल्द अज जल्द आज़ादु कयो वञे। जी विजय भाई। साईं मुंहिंजा सभ खां पहिरियों तव्हां ॾिठो हूंदो त इलेक्शन सवली हुई, असांजा हितां जा चूंडियल नुमाइंदा सभिनि ॾे अचनि पिया त घोटकी सिंध जी दुबई आहे, घोटकी खे असां यूरोप कंदासीं, घोटकी खे असां मॉडल कंदासीं। मुंहिंजा साईं असां मॉडल खां बि तौबा कईसीं, यूरोप खां बि तौबा कईसीं। असांखे पंहिंजो पुरसकून अमन पसंद ज़िलो घोटकी मोटाइजो, तव्हांजी महिरबानी थी। पहिरीं ॻाल्हि। नंबर ॻाल्हि ॿ, मां हिन वीडियो जे ज़रिए अगरि असांजा मुखी साहिबान पूरे डिस्ट्रिक्ट जा, इवन सखर शिकारपुर डिस्ट्रिक्ट जा, मां उन्हनि सां बि मुखातिब आहियां त ही मसला लाइट मसला न आहिनि। साईं मुखी साहिबान तव्हां क़ाबिल इज़त आहियो, पंचायतूं तव्हां क़ाबिल इज़त आहियो, हिन मसलनि खे लाइट न वठो। साईं मुंहिंजा तव्हांजी हिकिड़ी कॉल तव्हांजे माण्हुनि जी हिते अटेंडेंस हूंदी। वॾो अफ़सोस सां चवणो थो पवे, राति जी हद बारिश, मिटी जा तूफ़ान, असांजो भाउ नसरुल्ला ऐं तव्हां जहिड़नि दोस्तनि जी टीम, कुझु दोस्त वेठा आहिनि, मूंखे नाला ॿुधाइण में नथा अचनि, सॼी राति तव्हां वेठा आहियो थिया, पर अफ़सोस असांजो कोई दीवान भाउ हूंदा नी, चंद 5 मिंट ईंदा नी, 10 मिंट ईंदा नी, वरी वेंदा न लिया। सो मां इन वीडियो जे ज़रिए कुझु पंचायतनि खे रिक्वेस्ट कंदुमि त साईं अचो हिन धरणे में विहो, जेतिरा बि पंहिंजा मुगवी धाड़ियलनि जे क़ैद में आहिनि उन्हनि खे बरी करायूं। महिरबानी। बाज़ियाब करायो, बाज़ियाब करायो, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। बहाल कयो, बहाल कयो